वेलकम बैक नाज़रीन। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में कराची के गाज़ी ॻोठ ते चढ़ाई और औरतुनि ते शेलिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। जसकम पारां टंडो आदम, कंडियारो, गंबट, मोरो, रतोदेरो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा किया विया। अॻवाननि जो चवणु आहे त कराची में धारियनि खे आबाद करण जे लाइ सिंधी वसंदनि खे ढाहण जो सिलसिलो जारी आहे। गाज़ी ॻोठ ते चढ़ाई, औरतुनि ते शेलिंग और क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल थियण जी मज़म्मत भी कई वई। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में कराची के गाज़ी ॻोठ ते चढ़ाई और औरतुनि ते शेलिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। जसकम पारां टंडो आदम, कंडियारो, गंबट, मोरो, रतोदेरो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा किया विया। अॻवाननि जो चवणु हो त कराची में धारियनि खे आबाद करण जे लाइ सिंधी वसंदनि खे ढाहण जो सिलसिलो जारी आहे। गाज़ी ॻोठ ते चढ़ाई, औरतुनि ते शेलिंग और क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल थियण जी मज़म्मत कई वई।